न्याणी जे बारे ते उन जे सवाब लाए महबूब जी लख सलवात पढ़ाई। ओ मौला लख सलवात जे सदके ऐं मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके ज़हरा बतूल के जन्नतुल फिरदौस में अम्मा बतूल जी गुलामी पाड़ो अता फरमा। अजो को डॉक्टर वकार अली साईं जो खैर, अजो को ही खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। वकार अली साईं के साईं जे सभनी पुटन के बचड़न के रुस्तम साईं के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। ओ मौला डॉक्टर वकार अली साईं जी जेका ड्यूटी वारो मसलो आहे उहा मोजज़े सां बहाल थी वञे। अम्मा बतूल जे बचड़न जो वास्तो थी आ दुआ अॼु क़बूल फरमा। रब हे घर ऐं घर वारा तुंहिंजे सामने हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां दुश्मन दूर फरमा। हिननि खे हर मुश्किलात खां इमाम हसन हुसैन जे सदके पनाह पनाह अता फरमा। असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। जेके सवाब अली साईं जा ॻोठो माइट आया इन्हनि खे इन्हनि जे बचड़नि खे मौला इमाम हुसैन जे सदके क़यामत ताईं आबाद फरमा। साईं DSP मंगणे जो साईं जी या मुश्किल बीमारी दूर फरमा। साईं मंगी साहब डॉक्टर साईं जे दिलनि जूं जायज़ तमन्ना पूरियूं फरमा। अल्लाह जेके भी डॉक्टर वकार अली साईं जे दिलनि में जायज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। रब सभिनी खे ॾाढे आमीन चवण नसीब फरमा। इरशाद अहमद सुमरो साईं खे रोज़गारी अता फरमा। रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। डॉक्टर वकार अली साईं जे पुटनि खे पढ़ाई में कामयाबी अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे